दोस्तों तकरार ड्रामे तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं। जी हाँ दोस्तों, तकरार ड्रामे जी अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदा त हाणे दरिया ख़ान जॾहिं सिजावल ख़ान सां मिलंदो ऐं उन्ही खे चवंदो तूं पुलिस जे ज़रिए इंक्वायरी कराए ऐं सिंध जो पतो लॻाराए ॾे। ऐं सिजावल ख़ान हामी भरंदो ऐं पंहिंजी दोस्ती निभाइण जे लाइ वो जेको आहे पुलिस सां SHO सां ॻाल्हाईंदो, उनखे चवंदो त भाउ जे ॻोठ ते छापा वग़ैरह हण ऐं ॻोल्ह त छोकिरी किथे क़ैद आहे। ऐं ॿी तरफ़ त गुलाण बि अची ॿुधाईंदो मूंसां के त हा जानू वारी जॻह में छोकिरी क़ैद आहे। चाल जे ज़रिए जीअं बख़्तरनि चाल रखी त तूं वञी मूंसां खे ॿुधाए, दरिया ख़ान खे ॿुधाए छोकिरी हितां भली उहे हितां चंद पोइ उन्हनि जो शिकार कंदासीं। ऐं इहे शिकार करण वारा थी सघे थो पाण शिकार बि थी वेंदा, थी सघे थो जेको आहे वक़्ती तौरु कामयाब भी थियनि। ऐं तकरार ड्रामे जी अचण वारे एपिसोड में दोस्तों बहितरीन कमु थियण वारो आहे। पहिरीं ॻाल्हि दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु ईद आहे ऐं ॿियो त वरी जेको आहे आख़िरी स्पेल हली रहियो आहे ड्रामे जो। हाणे जेको बि कमु थींदो वेंदो त उहो को न को अदाकार फाइनल थींदो वेंदो ऐं ख़तमु थींदो।